बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दु लिअहलिही वस्सलातु वस्सलामु अला अहलिहा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नी तारिकुन फ़ीकुमुस्सक़लैन किताबुल्लाहि व इतरती अहल बैती। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। नाज़रीन मोहतरम, असांजी गुफ्तगू क़ुरान और अहल बैत जे बारे में मुसलसल जारी आहे ऐं असां पहिरीं निशस्तनि में बयान करे आया आहियूं त क़ुरान मौजज़ो आहे जेको क़यामत ताईं रहंदो ऐं मौजज़ नुमा बि बयान कयासीं ऐं अॼु बयान कंदासीं त उहे ई अहल बैत आहिनि जेके क़ुरान जा मौजज़ नुमा आहिनि ऐं उहे केरु आहिनि जिन खे असां क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में बयान कंदासीं। क़ुरान में मुतअद्दिद मरतबा अहल बैत जी फ़ज़ीलत जे बारे में आयतूं नाज़िल थियूं आहिनि। हिकिड़ी आयत पढ़ंदुसि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैति व युतहिरकुम तत्हीरा। हिन आयत जे बारे में शिया सुन्नी मुफ़स्सिरीन इहो था लिखनि त हिन अहल बैत मंझां मुराद उहे ई आहिनि जेके जिन खे जनाब रसूल ख़ुदा सकलैन मंझां हिकिड़ो फ़र्द ताबीर करे चुका आहिनि ऐं इहे सकलैन मंझां जेको फ़र्द हिकु अहल बैत आहे उन्ही जे बारे में अहादीस में जनाब रसूल ख़ुदा पंहिंजी हदीस में फ़रमायो इन्नी तारिकुन फ़ीकुमुस्सक़लैन किताबुल्लाहि व इतरती व अहल बैती। तो उन ते हज़रत जाबिर इब्न अब्दुल्लाह अंसारी फ़रमायो, अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह वमन इतरतुक, ऐं पैगंबर ख़ुदा तव्हांजी इतरत केरु आहिनि? तो उन ते जनाब पैगंबर अकरम फ़रमायो अलीयुन वल हसन वल हुसैन वल अइम्मतु मिन वुल्दिल हुसैन इला यौमिल क़ियामह। मुंहिंजी इतरत मंझां मुराद हिकु अली आहे, ॿियो हसन आहे ऐं हुसैन आहे ऐं हुसैन जी औलाद मंझां 9 इमाम आहिनि जेके क़यामत ताईं हूंदा। ऐं इन्ही आयत वांगुरु इन्ही हदीस वांगुरु ॿी हिकु रिवायत आहे जेका जनाब अली अलैहिस्सलाम खां सवाल कयो वियो त ऐं मौलाए काइनात, जनाब रसूल ख़ुदा फ़रमायो आहे इन्नी तारिकुन फ़ीकुमुस्सक़लैन किताबुल्लाहि व इतरती अहल बैती। इन्ही इतरत मंझां मुराद केरु आहिनि? तो पोइ जनाब इमाम अली अलैहिस्सलाम फ़रमायो त अना वल हसन वल हुसैन वल अइम्मतु तिस्अतु मिन वुल्दिल हुसैन अलैहिमुस्सलाम तासिउहुम महदीहिम। यानी इन्ही इतरत मंझां मुराद आऊं अली इब्न अबी तालिब, हसन, हुसैन ऐं हुसैन जी औलाद मंझां 9 इमाम जेके क़यामत ताईं हूंदा ऐं उन्हनि 9 मंझां आख़िरी जेको आहे सो नाओ महदी अलैहिस्सलाम आहे। ला युफ़ारिकून किताबल्लाह वला युफ़ारिकुहुम हत्ता यरिदू अला रसूलिल्लाहि हौज़हू। यानी जेसि ताईं हौज़ कौसर ते रसूल ख़ुदा वटि न पहुचनि एसि ताईं न किताब अहल बैत खां इन्हनि खां जुदा थींदो ऐं न इहे वरी जेके आहिनि से अहल बैत खां न इहे अहल बैत जेके आहिनि से किताब ख़ुदा खां जुदा थींदा। ऐं इहे आहिनि अहल बैत अलैहिमुस्सलाम जिन खां यानी अॼु बि उहो फ़र्द मौजूदु आहे अहल बैत मंझां जिन जे बारे में जनाब अली अलैहिस्सलाम फ़रमायो त नाओ इन्हनि मंझां महदी आहे। उहो महदी जेको आहे सो जेको बयानु कयोसीं त क़ुरान मौजूदु आहे, उहो ई नाओ इन्हनि यानी अहल बैत मंझां जेके सभु जा सभु मौजज़ नुमा आहिनि क़ुरान जे लाइ, त अॼु बि हिकिड़ो नाओ मौजूदु आहे जंहिंखां असां फैज़ याब थी सघूं था, फैज़ याब थियूं पिया ऐं काइनात पूरी उन खां हिदायत जे लाइ हिदायत जो सरचश इन्ही हिदायत जे सरचश्मे खां फैज़ याब थियनि पिया।
ऐं नाज़रीन मोहतरम, अॼु जी गुफ़्तगू खे हिते तमामु था कयूं। इंशाअल्लाह अॻिते वारी निशिस्त में इंशाअल्लाह इन खे अॻिते बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।